नाम आया अब्दुल हमीद खोसो मेड़ जोया मौला जी ये रीमा धीअ सरदार आशिक जोयो आहे हिते पहुती आहे। हिन जो चवणु आहे त मुंहिंजी अम्मी 8 फरवरी ते ज़रूरत हुई असांखे पैसनि जी, उन हिसाब सां सोन खणी बैंक रखण वई, मगर बैंक जो टाइम ख़त्म थी वियो ऐं हूअ वापसि अची रही हुई रेशम गली खां, त उन जो सोन किरी पियो। वधीक इहे पाण रीमा जोयो आहे, उन खां पुछंदासीं त हिन जो मसलो छा आहे। जी अदी रीमा, छा मसलो आहे? रेशम गली में असां सोन खयो पिया वापसि अचूं, असांजा सोन के सोन कंहिं वटि हुयो? सोन मुंहिंजी अमड़ वटि हुयो कलीअ में। अच्छा, अमड़ जो नालो छा हुयो? उनजो रुबीना नालो। रुबीना? जी हा। और रुबीना ज़ाल सरदार आशिक अली। सरदार आशिक अली जोयो जी। जी असां सोन खयो पिया अचूं, कली मां किरियो सोन, त मुंहिंजी अमड़ वारिस भट्टी खे खणंदे ॾिठो। वारिस भट्टी केरु आहे? वारिस भट्टी आहे, ज़ात जो भट्टी आहे, नालो वारिस अथसि पंहिंजो। अच्छा, किथां जो आहे? सुल्तान भट्टी जो। सुल्तान भट्टी जो आहे। कंहिंजो भाउ आहे? जेको राग ॻाईंदो आहे, ख़ालिद भट्टी जो भाउ आहे। जी अदा। उनखे अमड़ मुंहिंजी साईं लाइ विधो त हिन क़ुरान जे सदके मूंखे सोन वापसि ॾे, त न ॾियण वारी कयईं। रहंदो अमड़ खे चई त परते वञी सोन ॻोल्ह। अमड़ मुंहिंजी चई जॾहिं मां खणंदे ई तोखे ॾिठो आहे त मां ॿिए हंधि छो वञा। वरी पोइ असां बयानु करायोसीं, NC कराईसीं इलाही साहब हिननि खे वठी अची, पोइ अलाए छा बि पाण में चई। इलाही साहब असांखे ॾिनी थेड़, चवणु लॻो त न्याज़ साहब वटि तव्हांजो फ़ैसिलो आहे आचर ते 12 बजे। वरी असां आचर ते 12 बजे वियासीं न्याज़ साहब वटि, उते असांखे 2-2:30 थी विया, त वरी न्याज़ साहब बि हुननि खे न घुरायो भट्टनि खे। उन्हनि असांखे विहारे चयो त तव्हां हलिया वञो, तव्हांजा न आया फ़ैसिले वारा अगला। वरी असां हींअर थाणे ते विया आहियूं, मां उते दाहूं रड़ियूं करे आई आहियां, त बि मुंहिंजी नथा ॿुधनि। हो अगलो सूबेदार तो चए त इलाही साहब तव्हांखे घुराए ॾिए, छॾियो बि इलाही साहब आहे। पोइ मूंखे विच जी ख़बर न आहे इलाही साहब हिननि जे विच में छा सुरखुरू थी, जो मुंहिंजे हिननि ॾोहीअ खे छॾियो आहे। कीअं बि करे मूंखे इलाही साहब पेश करे ॾिए, न आहे त मां वरी ॿिए हंधि एक्शन कंदमि। मां दादू SP साहब खे सभिनी खे अपील थी कयां त मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। तव्हांजो सोन घणो हुयो? 10 लखनि जो मुंहिंजो। छा हुयो सोन में? हुन में हसड़ी आहे कास्टिक जी, जंहिंमें पासे में अछा हीरा आहिनि, सॼो सोन आहे, पोयां गोल्डन डोरी अथसि। सोन तव्हांजो छा में हुयो? कीअं किरियो? कली में हुयो? उहा कली बाज़ार में किरी पई? जी हा। जीअं ई किरी त अम्मी हुनखे खणंदे ॾिठो। अच्छा, उनखे खणंदे ॾिठई अम्मी हुनखे हथ सां। त अम्मी हुनखे थी चए मुंहिंजो सोन ॾे, त अम्मी खे थो चए तुंहिंजो छा हो कली में? त अम्मी थी चए दबा मुंहिंजो सोन आहे 3 लखनि जो, मूंखे ॾे वापसि। त रहंदो अम्मी खे चई फलाणे दुकान वारे खां पुछ। अम्मी चईसि मां खणंदे तोखे ॾिठो आहे, मूंखे ॾे। साईं ॾिनईसि त बि न ॾियण वारी कई। पर पुलिस चोरनि सां ॿधियल आहे, पाण पुलिस चोरियूं थी कराए, पाण चोरियूं कराए, पाण में मिली जुली था खाइनि। वरी को वञे तो पंहिंजी NC कराए त उन्हनि खे वापसि था कनि, पुलिस वारा नथा ॿुधनि। इलाही साहब खे मां वरी अपील थी कयां मुंहिंजो फ़ैसिलो करे। मुंहिंजे चवनि ईअं त इलाही साहब तव्हांजो चोर खे छॾियो आहे, उहो ई तव्हां ॾे चोर खे वठी। तव्हांजो मुतालबो, तव्हांजी अपील कहिड़ी आहे? मुंहिंजो मुतालबो, मुंहिंजी अपील इहा आहे मुंहिंजो सोन मूंखे वापसि कराए ॾियनि। न आहे त मूंखे सोन पुलिस वारनि खां मां भराईंदमि, छो त चोरनि सां पुलिस शामिल आहे, पाण थी चोरियूं कराए, पुलिस ॿधल आहे चोरनि सां। नाज़रीन, हींअर मेड़ जोया मौला जी रीमा जोयो धीअ आशिक जोयो असां वटि मेराण प्रेस क्लब ते पहुची एहतिजाज कयो आहे त मुंहिंजी अमड़ खां 8 फरवरी ते रेशम गली में सोन किरी पियो हुयो, ऐं जेको सोन ॻोठु सुल्तान भट्टी जे वारिस भट्टी ॾिठो, ऐं जंहिंखे मुंहिंजी अमड़ बि ॾिठो। मगर हींअर ताईं असां पुलिस वटि विया आहियूं, पुलिस बि को तदारक नथी करे, पुलिस बि सोन असांखे वापसि नथी कराए ॾिए। असां न्याज़ बुरड़ो वटि फ़ैसिलो रखियोसीं, न्याज़ बुरड़ो वटि बि जवाबदार ज़ोर फ़ैसिले लाइ कोन आई। असां SSP DIG IG खे अपील था कयूं त असांजो सोन रिकवर कराए ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।